पाकिस्तान टेली कम्युनिकेशन अथॉरिटी गैर कानूनी मोबाइल फोन सिम से मरहलेवार बंदिश की शुरुआत करे छॾी। पहिरें मरहले में नकली सिम्स ऐं रद्द थियल सुञाणप कार्ड्स ते सिम्स बंदि थियण शुरू थी वई। ज़रियनि मूजिबि नादरा खां हासिल थींदड़ डेटा जी बुनियाद ते गैर कानूनी सिम्स खे ब्लॉक कयो पियो वञे। ॿिए मरहले में एक्सपायर सुञाणप कार्ड्स ते रजिस्टर्ड सिम्स खे बंदि कयो वेंदो ऐं टे मरहले में फौत थी वियल माण्हुनि जे नाले ते रजिस्टर्ड सिम्स खे बंदि कयो वेंदो। मोबाइल फोन सिम्स जी बंदिश खां अॻु वापेदारनि खे आगाही पैगाम उमाणिया विया ऐं उन्हनि पैगामनि में सिम्स बाबति डेटा खे अपडेट करण जो चयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, जामशोरो, थरपारकर, उमरकोट, टंडो अलियार, मटियारी, खैरपुर, सखर, कंधकोट, शिकारपुर, जेकबाबाद ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में बरसात। नबीसर रोड, झंडो मरी, उडेरो लाल, लखी गुलाम शाह, गौसपुर, बख्शापुर, पीर जो ॻोठ, टंडो मस्ती, ठरी मीरवा, बबडोई, प्रियालू, सेठारजा, काज़ी अहमद, संजर चांग, ठिकराटू, ठुल, गढ़ी असन, हुमायूं शरीफ़ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात खां पोइ हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो। फ़सुलनि खे बि नुक़सान, बिजली जी फ़राहमी मुअतल। कराची में अॼु ऐं सुभाणे खां तेज़ बरसात जो इम्कान। हेठाहीं वारनि इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो। मौसमियात खाते पारां 19 अगस्त ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जी अॻकथी थी। मुल्क जे 84 बरसातुनि जो सिलसिलो 5 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान। पंजाब ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासी जो वसकारो। मुल्तान, फैसलाबाद, बहावलपुर, भावलनगर ऐं रहीम यार खान में बरसात। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। लाॻापियल इदारनि खे अलर्ट जारी। बलोचिस्तान जे केतिरनि ई ज़िलनि में चौमासी जूं बरसातूं जारी। कोहिलू, हरनाई, सिधी, बोलान, झलमक्सी ऐं नसीराबाद में तेज़ बरसात। ॿोर जे वहिकरनि सबबि रोड रस्ता मुतासिर, कचनि घरनि खे नुक़सान। PDMA मूजिबि बलोचिस्तान में बरसातुनि जो सिलसिलो 3 ॾींहनि ताईं जारी रही सघे थो। मेहड़ भरिसां धामरा वाह खे ॻोठ सोजरो मीरवाणी वारे इलाइक़े में माछी वाह वटि 20 फुट घारो पइजी वियो। सारियालो फ़सुल ऐं केतिरा ई घर पाणी हेठि अची विया। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़। दोदापुर में बरसातुनि खां पोइ मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी ओवरटाप थी वियो। कलच शाख़ खे ॻोठ नूर मोहम्मद ॾाहाणी वटां 20 फुट घारो। 100 एकड़ सारियालो फ़सुलु लुड़ी वियो। पाणी ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। लखें रुपयनि जो नुक़सान सबबि आबादगार परेशान। घारो बंदि कराइण जी घुर। कराची जे इलाइक़े अज़ीज़ाबाद में फैक्ट्री में कमु कंदड़ बाढ़ रहवासी 2 नौजवान नशे आवर गोरियूं खाइण सबबि फौत थी विया। फौतुनि में ग़ुलाम शबीर फुलपोटो ऐं जुनेद फुलपोटो शामिल। हिकु नौजवान फराज़ जी हालत ख़राब ॿुधाई थी वञे। भेजा रोड में बिजली जो करंट लॻण सबबि हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। फतेहपुर पाड़े में घर जी इमारत जो कमु करण दौरान औरत नफ़ीस नूनारी करंट लॻण सबबि हयाती विञाए वेठो। नौजवान कालू आराई ज़ख़्मी बेहोशी जी हालत में अस्पताल दाख़िल। शाहपुर चाकर में घर जी छित किरण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। बरसात खां बचण लाइ छित ते प्लास्टिक विझण दौरान हादसो पेश आयो। छित किरण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 4 ॼणा दॿिजी विया। इलाइक़े वासियुनि दॿिजी वियलनि खे कढी इस्पताल पहुचायो। ज़ख़्मी जावेद पठाण मूजिबि बरसात जे इम्कान सबबि छित खे ढके रहिया हुआसीं त छित ड्रही पई। टोक्यो समेत जापान जे रीजन कांतो में सामुंडी तूफ़ानी हवाउनि सां गॾु बरसातुनि सबबि उॾामुनि जे मुतासिर ऐं सवे उॾामूं रद्द कई वियो। सामुंडी तूफ़ान मौसम जी ख़राबी सबबि उॾामूं रद्द थियण खां पोइ 1 लख खां वधीक मुसाफ़िर मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो। सामुंडी तूफ़ान खे नज़र में रखंदे टोक्यो ऐं नागोया विच में हलंदड़ समूरियूं बुलेट ट्रेनूं बि मुअतल कयूं वियूं। जापानी हुकूमत मुतासिर इलाइक़नि मां अटकल 19,000 रहवासियुनि खे इलाइक़ो ख़ाली करण जा हुकुम जारी करे छॾिया।
दोहा में गज़ा जंगबंदी ॻाल्हियूं पुॼाणीअ ते पहुतियूं, गॾियल पधिराई जारी। अमरीका गज़ा जंगबंदी लाइ नयूं तजवीज़ूं पेश करे छॾियूं। धुरियूं अमरीकी तजवीज़ुनि ते ॻाल्हियूं जारी रखंदियूं। पधिराई मूजिबि इंसानी हयातियूं बचाइण ऐं इलाइक़ाई छिकताण घटाइण लाइ रस्तो तइ कयो वियो। जंगबंदी ऐं यरग़मालुनि जी आज़ादी लाइ ईंदड़ हफ़्ते ॿीहर गॾिजाणी थींदी। ॻाल्हियुनि में अमरीका, मिस्र ऐं क़तर जे नुमाइंदनि जी शिरकत। हमास खे ॻाल्हियुनि में हिसो न वठण बावजूदि अॻु भराई खां आगाह कयो वियो। गज़ा में जंगबंदी जी कोशिशुनि लाइ अमरीकी परॾेही वज़ीर इसराईल पहुचंदो। एंटनी ब्लिंकन जंगबंदी ऐं यरग़मालुनि जी आज़ादी ताईं सफ़ारती कोशिशूं जारी रखंदो। अमरीकी स्टेट डिपार्टमेंट जे नायब तर्जुमान वेदांत पटेल मूजिबि धुरियूं ॻाल्हियुनि खे नतीजो ॾींदड़ बणाइण ते मुतफ़िक़ हुयूं। अमरीकी तजवीज़ूं धुरियुनि विच में विथीअ खे ख़तमु कंदियूं। एंटनी ब्लिंकन इसराईली वज़ीर आज़म सां मुलाक़ात में मामला अॻिते वधाईंदो। इसराइली फ़ौजियूं गज़ा में वहशियाणियूं कार्रवाइयूं जारी। गज़ा में अलवासी ऐं जबालिया समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमला। 24 कलाकनि दौरान वधीक 46 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। शहीदनि जो अंगु 40,000 खां वधी वियो, 92,400 खां वधीक ज़ख़्मी।